जल अम्मा चयो बच्चा अज पंहिंजे दिल जी गाल मां जी जल अम्मा सां कर छाजे करे पंहिंजे जी जल अमड़ सां मानी नथो खाए। इमाम हसन जो जवाब ॿुध ओ मुंहिंजी जी जल अम्मा इन करे गॾु न खाईंदो हां त मतां जंहिं शइ या गिरह में हथड़ो विझा मतां तो अमड़ जे दिल में अॻु में इहो इरादो हुजे त ही गिरह मां खणा ऐं मतां मां उन में हथड़ो विझा तो जी जल जो बेफरमान बणजी न वञा। मां सां एॾो प्यार करण वारो मुंहिंजो इमाम हसन मुश्तबा साईं फरमाईंदो आहे अचे अमड़ खे गिराटी पातम गिराटी पाए अम्मा खे चुमियूं ॾेई करे अर्ज़ कयमि ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी मुंहिंजा बचड़ा अम्मा अल्लाह खे मयारूं बि ॾिनई हा बचा अम्मा भला तुंहिंजो पुटु हसन हा मूं हसन ला दुआ कान घुरियई हुसैन ला दुआ कान घुरियई ज़ैनब ला दुआ कान घुरियई पहिरी दुआ मुझे नाने महबूब जे उम्मत ला घुरियई। मुझो इमाम हसन साईं फरमाइन था त मुंहिंजी जी जल अम्मा मूंखे हंज में खणी चुमड़ियूं ॾेई चयो बच्चा बचड़ा कंहिंखां कोन विसरंदा आहिनि तुंहिंजे लाइ बि दुआऊं घुरंदी हा हुसैन ला बि दुआऊं घुरंदी हा ज़ैनब ला बि दुआऊं घुरंदी हा पर बच्चा हसन जो कन खोले ॿुधी छॾ तुंहिंजे अमड़ जे मथां सभ खां वधीक दुआ जो हक़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उम्मत जो आ। ओ कलमे पढ़ण वारा जॾहिं मां इहो जुमलो चयो आहे त बच्चे रिएक्शन ज़ाहिर कयो आहे ओ मुंहिंजी अम्मा छाजे करे बचड़नि खां वधीक महबूब जी उम्मत त हेॾे जवाब ॿुध अम्मा बतूल सुहिणी कहिड़ो जवाब ॾिनो ओ मुंहिंजा बचड़ा हसन जी मुंहिंजी जी जल अम्मा तूं नंढड़ो आ तोखे ख़बर कान्हे मूं सॼी ज़िंदगी पंहिंजे दिल पर बाबा सां गुज़ारी रातिनि जूं रातियूं पंहिंजे दिल पर बाबा खे रोंदो ॾिठो सजदन में ॾिठो पर जॾहिं बि मुंहिंजे इमामुल अंबिया दिल पर पापे दुआ घुरी पहिरीं दुआ गुनाहगार उम्मत ला मुस्तफ़ा घुरी आ। ओ मुझा बचड़ा मां पंहिंजे दिल पर बाबा जी सुन्नत अदा करे रही हां। ओ कलमे वारा जवाब ॾे जेका जी जल अम्मा चवे त मुंहिंजा बचड़ा तव्हां जो हक़ ॿिए नंबर ते आ मूं ते पहिरियों नंबर हक़ मुंहिंजे महबूब जे उम्मत जो आ ॿुधा तुंहिंजे मथां हक़ आहे या न विसारी विसारी अचे मुंहिंजे अम्मा खे विसारी 20 जमात सानी तोखां विसरी वियो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ अञा ॻाल्हि त रहियल अञा ॻाल्हि रहियल ईअं कोन छॾींदुमि इंशाअल्लाह ताला जॾहिं पाण ई चवंदव वकील होरियां ज़रूर चवंदो सेण पहुची वियो मुंहिंजो ख़्याल कजो सलात मुंहिंजे आका ते बनु कबीले जो नालो छा है थोड़ो ॻाल्हायो बनु सुलैम कबीले जो माण्हू दरबार मुस्तफ़ा में आयो मुसलमान थियण आयो मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में पहुतो बैयत कई कलमो पढ़ियो ईमान जे दौलत सां मुझे महबूबन करीमन उनखे नवाज़ियो महबूबन करीमन पंहिंजे मुझा दोस्त अजीज तबीयत मुताबिक उनखां हाल अहवाल पुछो कबीले जो अहवाल पुछो उन बनु सुलैम कबीले जे जवान अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे कबीले में 3000 मर्द मौजूद हन घणा 3000 मर्द मौजूद मगर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां वधीक अगर को गरीब आ त उहो महबूब तव्हां जे खिदमत में हाज़िर आ मुझे करीम आका अलैहिस्सलात वस्सलाम जे दरबार में गुरबत जो केॾो कदर हुयो हिकिड़ी हदीस ॿुधाई
अल बिदाया वन निहाया जे अंदर भी मौजूद है। मुझे महबूब दुआ घुरी, या अल्लाह मुझे बचड़न के घणो न दीजा, एतरो दीजा जो खाइन भी ऐं फाका कशी भी कन। आहे को दुनिया जो इंसान जो बच्चन लाइ हा दुआ घुरे ऐं उम्मत ला, ओ मुझा मौला मुझे उम्मत के घणे खां घणो दीजा। ओ बेवफा मुसलमान अखियूं त खोल, मुझे करीम मुस्तफा जे प्यार दे निहार। हजरत अब्दुर्रहमान बिन औफ साहबी जो नालो छा है? नालो वट हजरत अब्दुर्रहमान बिन औफ। उन वक्त अमीर तरीन इंसान हन। जॾहिं उन्हनि खां कंहिं वक्त में सवाल कयो वियो, ऐ सोना अब्दुर्रहमान, अल्लाह ताला तव्हां खे दौलत सां एतिरो माला माल फरमायो आहे, कॾहिं ग़रीबीअ जो शौक़ थियो या न थियो? हजरत अब्दुर्रहमान बिन औफ फरमाए तो त मूंखे अल्लाह जे इज्जत जो कसम, हिकड़े दिहाड़े मुझे करीम मुस्तफा जे दरबार में साद नाले हिकु अंसारी शख्स आयो आ। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत में वेठो आ। महबूबन जी कदम बोसी कई आ। जॾहिं महबूबन करीमन सां मिलियो आ त मुझे महबूब